वालेकुम क्यों ठीक हो उम्मीद कयां तो सब ठीक ठाक खुश हूंदा। अॼु जो असांजो व्लॉग है वो ठावा असां गोलेगंडे ते गर्मी जो मौसम हले पियो। ॾिसो था कि ही जो असांजो हैदराबाद में जो पुराणो कदीमी इलाके में विलायतली शाहपुर ऐं ख़ास शाहपुर में जो असांजो पुराणो रफ़ीक गोलेगंडे वारो आहे, काफ़ी पुराणो आहे। असां स्कूली वक़्त खां इन खां गोलोगंडो ऐं फालूदो खाईंदा आहियूं। त अॼु हिन खां पुछूं था कि हुनजो छा चवणु आहे ऐं कीअं हुनजो उन टाइम खां वठी अञा ताईं गोलोगंडो कीअं हुनजो हली रहियो आहे ऐं कहिड़े कहिड़े क़िस्म जा आहिनि गोलागंडा, इहे कहिड़े कहिड़े फ्लेवर जा बि आहिनि। उन खां ॻाल्हि ॿोल कयूं था कि हुनजो छा चवणु आहे। वञी रहिया आहियूं रफ़ीक गोलेगंडे वारे वटि, जेको हैदराबाद सिंध विलायती शाहपुर ख़ास शाहपुर में मशहूरु आहे, पुराणो कदमी आहे। उन खां पुछूं था हुनजो चवणु छा आहे, किथां किथां गोलोगंडो खाइणु अचनि था। हिन महांगाई जे दौर में 10 रुपये में ॿार गोलोगंडो खाई ॾाढी ख़ुशि थींदा आहिनि। रफ़ीक भाई जो चवणु आहे त हिनमें मुख़्तलिफ़ डिज़ाइन जा गोलागंडा बि आहिनि। छतरी वारो गोलोगंडो, फालूदो ऐं शरबत बि अथसि। गर्मियुनि जे मौसम में ये ॿार गोलोगंडो खाई ॾाढी ख़ुशि थी रहिया आहिनि। फालूदा भी होता है, गोला भी होता है, शरबत भी होता है। फ्लेवर अपने पास मैंगो में होता है, ऑरेंज में होता है, ब्लूबेरी होती है और अपना रूह अफ़ज़ा है, फॉर्मेल दूध होता है। हमारे वालिद भी यही काम करते हुए चले गए, हमारों की सारी उम्र हो गई करते हुए 50 साल से तकरीबन ये काम हो रहा है। बच्चे अपने अल्लाह का शुक्र है काफ़ी दूर दूर से आते हैं, बहुत पुराना किया है। रफ़ीक के नाम से, सुलेमान भाई के नाम से डिस्ट्रिक्ट में बनता है गोला। ये छतरी के साथ जो है छतरी बन जाती है, इसकी गोली बनाते हैं। बाकी गिलासों के लिए रखे हैं, गिलास में गिलासों में बनता है। फालूदे में खोपरो, खीर ऐं मिठा फ्लेवर भी विझंदो आहे। गोलोगंडो खाईंदो आहियां रोज़ अपने ख़ास शाहपुर में रहण वारा उन्हनि जो ही चवणु आहे। असांजो कदीमी पाड़ो आहे ऐं 5-6 सालनि जी उमिरि खां जेको आहे रफ़ीक भाई माशाल्लाह हर क़िस्म जो फ्लेवर हूंदो आहे हिन वटि। छतरी गोलो हूंदो आहे, गोलोगंडो हूंदो आहे, फालूदो हूंदो आहे। काफ़ी अर्से खां माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त हिन जा हर क़िस्म जा फ्लेवर हूंदा आहिनि। असां 20-25 सालनि खां 30 सालनि खां गर्मी जी सीज़न ईंदी आहे, ॿार थींदा आहिनि ॾाढो इंजॉय कंदा आहिनि, थींदा आहिनि। ॾाढी ॻाल्हि आहे, गर्मी मौसम में सुठो हर किथे वणंदो आहे माशाल्लाह। हैदराबाद में कई शइ में वालिद साहब हलाईंदो हो, तॾहिं बि सफ़ा नंढा हूंदा हुआसीं। हाणे रफ़ीक सां भाई हलाए थो, 20 सालनि खां मथे थी विया आहिनि। असांजो अबाणो कदीमी पाड़ो आहे, खाईंदो पिया अचूं। बाक़ी आहे जो तव्हांखे जेको आहे इमाइटी अचो खाओ, ॾाढो लुत्फ़ ॾाढो मज़ेदार। उम्मीद कयां थो अॼु जो जेको व्लॉग हो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। इंसान ख़ता जो पुतलो हूंदो आहे। असांखे का ग़लती थी हुजे ऐं प्रोग्राम में का खोटाई थी हुजे त पंहिंजे हिन वीडियो जे कमेंट्स में पंहिंजो राय ज़रूरु ॾिजो ऐं सिंध विद शुएब चैनल खे लाइक, कमेंट्स ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा, छाजे करे तव्हांखे अगली वीडियो आसानी सां मिली सघे।